अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार हैं मारवी थीम सबका पहली शाम पनासी हेडलाइंस। FATF गिरे लिस्ट में खारिज थींदड़ मुल्कन जो बाज़ाब्ता ऐलान अॼु कंदी। जर्मनी जे गादी वारे शहर बर्लिन में FATF जो इजलास ख़त्म थी वियो। यूरोपीय मुल्क माल्टा जी मीडिया दावा कई आहे त माल्टा खे गिरे लिस्ट में खारिज कयो पियो आहे। पाकिस्तान जा भी FATF जे गिरे लिस्ट में निकिरण जा इम्कान आहिनि। FATF जो इजलास बर्लिन में जारी आहे। अॼु रात FATF जो इजलास ख़त्म थियण बाद बयान जारी कयो वेंदो। पढ़ी मामलन वारी मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी खर चयो आहे त FATF इजलास बाबति बुध सुध वारी रिपोर्टिंग खां पासो कयो वञे। पाकिस्तान हुकूमत चंच ॾियारे मामले ते मीडिया ब्रीफिंग ॾींदी। रुपए की कदर में लगातार घटाई जारी। अमेरिकी डॉलर 208 रुपयनि जो थी वियो। इंटरबैंक में डॉलर तारीख़ की बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। 83 पैसा इजाफे बाद अमेरिकी डॉलर 208 रुपया 50 पैसनि जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक मार्केट में भी हिकु भेरो ॿीहर ज़बरदस्त तेज़ी अची वई। इमरान खान की लगायल महांगाई वारी बाहि ते साफ़ आंदो वेंदो। इमरान खान बनी गाला में लिखी अवाम के रोडन ते सॾ ॾेई रहियो आहे। सिंध समाजी वफ़ाक़ी वसीर मरियम रग़ीब चयो आहे त नालाइकनि नाहिलनि ऐं चोरनि जे सॾ ते केरु बि न निकिरंदो। आवाम पुलिस एहलकारनि के शहीद कंदड़नि सां गॾु न निकिरंदो। IMF सां कमज़ोर मुआहिदो इमरान खान करे वियो। इमरान साज़िश सठी त पाकिस्तान डिफॉल्ट करे वञे। मुल्क में मौशी तबाही वारो गंद भी इमरान खान ई पखेड़ियो आहे। मुस्लिम लीग काफ जे अखबार MNA मोनिस लाही मनी लॉन्ड्री केस में एक सफ़े ते बदल तहरीरी जवाब FIA वर जमा कराए छॾियो। मोनिस लाही पाण ते मड़ियल इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। मोनिस लाही पंहिंजे जवाब में चयो आहे त नवाज़ भट्टी ऐं मज़हर अब्बास खे हू नथो सुञाणे ऐं कसम खणी चवे थो त हू कंहिं माली फ्रॉड में मुलविस न आहे। FIR में इल्ज़ाम कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। शुगर मिल्स में कानून मौजूदु हिसो विधो ऐं रिटर्न्स बि जमा कराया। नाड़े वारो वज़ीर अवाम के चौथो टुको लगाइण वारो आहे। अवामी लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त केस ख़त्म थियण खां पोइ ही इलेक्शन ॾांहुं वेंदा। हिकु दर्जन सियासी पार्टियूं अवामी नज़रनि खां परे आहिनि। अकेलो इमरान खान अवाम जी दिलनि ते छाइजी वियो आहे। अस्सलामुअलैकुम। पाकिस्तान टेलीविजन सर्विस की जानिब से तारिक अजीज आपसे मुखातिब है। ख़वातीन व हज़रात, आज जुमेरात है। पाकिस्तान टेलीविजन अपनी नशरियात का आगाज कर रहा है। इब्तिदा है कदीमो कायमो कय्यूम जनाब बारी के नाम से जो दिलों के भेद खूब जानता है। देखती आंखों सुनते कानों आपको तारिक अजीज का सलाम।
पीटीवी से पेरे न्यूज कास्टर रामा नवीस शायर तारिक अजीज से विछोड़े के 20 साल में हमीदा पीटीवी से प्रोग्राम नीलाम कर सदी शोर जी बुलंदिन ते पहुंचंदड़ तारिक अजीज कौमी असम्बली जो मेंबर बि रहियो। तारिक अजीज न्यूज़ कास्टिंग प्रोग्राम की मेज़बानी, फिल्म में अदाकारी समेत मुख्तलिफ शोबन में पाण मिलायो।